सिंध के बोर्ड मुतासिरन की बहाली लाइ अहम इजलास सिंध यूनाइटेड पार्टी के ऑफिस कासमाबाद हैदराबाद ते सिंध सूफी फोरम के कन्वीनर डॉक्टर बदर चन्ना की सदारत में थी गुजरियो। इजलास में सिंध यूनाइटेड पार्टी के सीनियर नायब सदर रोशन अली बुरड़ो, सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन हैदर शहानी, जसकम अगवान डॉक्टर न्यास कलानी, रवादारी तहरीक के अगवान पुनल सारियो, मुस्लिम लीग फंक्शनल के जनरल सेक्रेटरी रफीक मंगसी, अवामी तहरीक के नायब सदर डॉक्टर गुलजार जुमानी, अनिल हुबली, काजिम केरियो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंध के बोर्ड मुतासिरन की हालत ते सख्त गड़ती जो इज़हार किया वियो ऐं सिंध हुकूमत के इन्ही क्लेम के निदियो वियो त बोर्ड मुतासिरन पंहिंजे घरनि ॾांहुं हलिया विया आहिनि, जॾहिं त अञा ताईं 70 सैकड़ो माण्हू कैंपिन में आहिनि। सिंध जा ॻोठ ऐं शहर हिन वक़्त बि बोर्ड जे पाणी हेठि आहिनि। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त बोर्ड मुतासिरन जे ॾुखनि ऐं ऐंजनि खे उजागर करण लाइ हिकु तस्वीरी नुमाइश प्रेस क्लब हैदराबाद में लगाई वेंदी, जंहिं बाद 21 नवंबर ते बोर्ड मुतासिरन की हिमायत में कासमाबाद खां भिटशा ताईं मार्च करे ऐं जलसो कयो वेंदो।